अस्सलाम वालेकुम नाज़रीन अज जी हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल दर्दन जो देश। दर्दन जो देश जॾहिं खां फिल्मूं KTN ते रिलीज़ थियो आहे उन खां पोइ काफ़ी ट्रेंड में सोशल मीडिया ते सिंधियुनि में थी वियो आहे त हिनखे काफ़ी सिंधी माण्हू पसंदि करे रहिया आहिनि ऐं हिन ड्रामे जो काफ़ी इंतज़ारु करे रहिया आहिनि। त हीअ ड्रामो KTN ते अनक़रीब त पक सां त नथा चई सघूं पर क़रीब तव्हांखे महीने ॾेढ में KTN ते ऑनर थींदो हलंदो। त हिन जी पहिरीं क़िस्त हलंदी, उहा हलंदी सूमर ते ऐं शाम जो 7:15 ते। पर हिन ड्रामे में हलण में अञा बि महीनो ॾेढ लॻी सघे थो ऐं काफ़ी माण्हू मूंखां पुछी रहिया आहिनि त छा हिन ड्रामे में आज़म महगल आहे या न। त असांखे ज़रूरु ॿुधाइजो। त तव्हांखे हिन वीडियो में ॿुधायूं था त हिन ड्रामे में आज़म महगल ऐं निसाशा ॿई ऐं ॿियो बि सुवाल करे रहिया त छा शबीरा चन्ना हिन ड्रामे में नज़र न ईंदी। त वाक़ई हिन ड्रामे में शबीरा चन्ना, आज़म महगल ऐं निसाशा ही टई अदाकार हिन ड्रामे में शामिल न आहिनि। त इहो ई अॼु जी वीडियो। थैंक यू वेरी मच।